Welcome to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. जेका कुवत पीटीआई के इक़्तिदार में वठी आई आहे उहा सरपरस्ती ख़त्म करे त हुकूमत वारी जो ढेर साबित थींदी। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पीटीएम कंहिं इदारे जो सहारो वठी हुकूमत ख़त्म न कंदी। आवाम जी ताक़त सां हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। हिन वक़्तु मुल्क में का बि हुकूमत नाहे, असां खला मां गुज़री रहिया आहियूं। फज़ल रहमान चयो त पीपल्स पार्टी ग़लती तस्लीम करे पीटीएम में वापसि अचणु चाहे थी त उन्हनि लाइ दर बंद नाहिनि कया, खेनि चौकास नोटिस न मोकिलियो हो, वज़ाहत घुरी वई हुई। हम ना कहीं जा रहे हैं और रिक्वेस्ट कर रहे हैं कि आपको गिराया जाए, और अगर अपोजिशन जमातों में हिम्मत नहीं है आपको गिराने के लिए तो इंतखाब होंगे, हम इंतजार करेंगे और अवाम खुद आपको लात मार के बाहर निकालेंगे। ये ऐसे क्या है कि वो जो भी जुर्म करे सजा भी मिले, 10 साल माफी आ जाता है। हमारे लिए ऐसा नहीं है। शाह साहब क्यों एक पिमकॉम बन के? हुकूमत का असल सहूलतकार वो है कि अदम एतमाद के नंबर्स वफाक में हो, नेशनल असम्बली में हो, मगर वो ना पड़े। इमरान खान तो वक्त का मेहमान है, डट के फैसला मुश्किल होगा, बड़े बड़े लोग हमारे मुखालफत करेंगे, लेकिन हम आपके साथ हैं। मार वैसे हमने ही खाना है, तो हिम्मत पकड़ के हमारा साथ आके वार जरा करें। इनके नखरे के बावजूद खुलम दावा दे रहा हूँ शहबाज शरीफ साहब को, अनकंडीशनल पाकिस्तान पीपल्स पार्टी के सारे मेंबर्स आपके हवाले। बजट के दिन वो आके वोट तो देंगे। अब आप कायदे हिज़्ब इख्तिलाफ हो, आप अपना काम करें। आज तक साउथ वज़ीरिस्तान का एक MNA जो मेरा ही सूबा में गिरफ्तार है, मुझे ये सवाल का जवाब दे दे कि क्या इसको एक बार फिर बजट में वोट डालने से महरूम रखा जाए? हर पाकिस्तानी के लिए एक कानून हो, चाहे वो रायबन से ताल्लुक़ रखे या चाहे वो नवाबशाह और सक्कर से ताल्लुक़। हुकूमत के राइण लाइ कंहिंखे दरख़्वास्त न कंदासीं, अवाम ते यकीन रखूं था। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वज़ीर आज़म इमरान खान खे जवाब। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त जेकॾहिं ओपोज़िशन में हिम्मत ऐं ताक़त नाहे त गॾिजी हुकूमत किराए सघे त चूंडुनि जो इंतज़ारु कंदासीं ऐं पोइ अवाम हुकुमराननि खे लत हणी किराए छॾींदो। वज़ीर आज़म खे आम माण्हुनि जी हालत जी ख़बर ई नाहे। ॾुखियो वक़्तु अवाम लाइ न पर ATMs लाइ ख़त्म थियो हूंदो। बिलावल चयो त रायवंड जे वज़ीर आज़म खे ॾोह साबित थियण बावजूदि परॾे वञणु ॾिनो वियो, जेको एहतसाब जो बिटो निज़ाम ऐं मुल्क सां मज़ाक़ आहे। रायवंड, नवाबशाह ऐं सखर वारनि लाइ हिकु जहिड़ो कानून हुजणु घुरिजे। बिलावल PDM ॾांहुं इशारो कंदे चयो त वोटनि जो अंग पूरो हुजण बावजूदि बेतमादी रिथ न आणणु हुकूमत जी सहूलियतकारी करणु बराबरि आहे। दाल में कुछ कारो भी नज़र अचे थो। इमरान खान कुछ ॾींहंनि जो मेहमान आहे, असांखे हूअं बि मार खाइणी आहे। हिम्मत कयो ऐं हुकूमत जे ख़ात्मे लाइ असांजो साथ ॾियो। तहरीक इंसाफ की गवर्नमेंट आई तो पहले हफ्ते में शुरू हो गया था कि जी किधर है नया पाकिस्तान। बड़ी मीडिया में तनकीद हुई और ऑपोजिशन तो खैर मुझे पता था उन्होंने तनकीद कर दी है। जब तक NRO नहीं मिलना मुश्किल वक्त से गुजरना पड़ा। मुसलसल हर रोज़ तनकीद सुननी पड़ी और हर जगह माफियाज बैठे हुए हैं। हर जगह उनकी कोशिश है कि किसी तरह ये गवर्नमेंट फेल हो ताकि वो फिर उसी तरह करप्ट निज़ाम से फ़ायदा उठाते रहे। कहते हैं कि जी हमें NRO दो, नहीं तो हम गवर्नमेंट गिरा देंगे। अपने आप को डेमोक्रेटिक मूवमेंट कहते हैं। फौज को कह रहे हैं कि गवर्नमेंट गिरा दो। सारे जो माफियाज हैं ये अपने मफादात की हिफाजत की जंग लड़ रहे हैं और उसके लिए वो तैयार हैं गवर्नमेंट गिराने के लिए, कुछ भी करने के लिए तैयार। इनकी सारी चोरियां सामने आ रही हैं तो उनकी कोशिश ये है कि उससे पहले गवर्नमेंट को किसी ना किसी तरह गिरा दें। पाण खे जमहूरी सॾाईंदड़ फ़ौज खे चई रहिया आहिनि त हुकूमत किराए छॾियो। समूरी माफ़िया पंहिंजे मफ़ादनि जी जंग विड़ी रही आहे। उहे हुकूमत किराइण समेत कुझु बि करण लाइ तयारु आहिनि। उन्हनि खे ख़ौफ़ आहे त हुकूमत परॾेह में पयल समदन अरबें डॉलर वापसि आणींदी। वज़ीर आज़म इमरान खान जा ऑपोज़िशन ते वार। इमरान खान चयो त 1947 खां पोइ मुल्क खे माफ़िया ऐं स्टेटस को खां आज़ादु कराइण लाइ वॾी जिदोजहद हली रही आहे, जेका मुल्क जे मुस्तक़बिल ऐं ताक़तवर खे कानून जे मातहत करण जी जिदोजहद आहे। 2.5 साल सब्र सां गुज़ारिया ऐं वॾी तनक़ीद बर्दाश्त कई। ॾुखे वक़्त मां निकिरी आया आहियूं। हाणे तरक़ी ऐं दौलत में वाध थींदी, नौकरियूं मिलंदियूं,
वज़ीर आज़म मुल्तान लोधरा शारा जी अपग्रेडेशन जो इफ़्तिताह कयो ऐं चयो त सभ खां वधीक रोड ठाहिण जी दावा कंदड़नि खां 3 ते वधीक रोड असां ठाराया। सिंध में सरकारी मुलाज़मनि जी रिटायरमेंट लाइ 25 साल सर्विस ऐं घटि में घटि 55 साल उमिरि हुजणु लाज़मी करार। सिंध काबीना पेंशन में सुधारनि वारे बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे पेंशन रिटायर्ड थियल मुलाज़िम जी आख़िरी पघार बदिरां 3 सालनि जे पघार जे हिसाब सां लॻाई वेंदी। पेंशन सुधारा नवनि मुलाज़िमनि ते बि लागू हूंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पेंशन निज़ाम में सुधारा न आंदा त पेंशन बिल 10 सालनि में सैलरी बिल खां बि वधी वेंदो। सरकारी मुलाज़िमनि जे जल्द रिटायर थियण ते बि पाबंदी लागू। वफ़ाक़ी बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 10 खां 15% वाध जी तजवीज़। पघारदार तबिके ते नओं टैक्स न लॻाइण जी तजवीज़। बजट दस्तावेज़नि मूजिबि पघार ऐं पेंशन लाइ 95 अरब इज़ाफ़ी मुख़्तस करण ते गौर। पघारुनि में वाध लाइ 47 अरब रुपया इज़ाफ़ी रखण जो इम्कान। डिफेंस सर्विसिज़ लाइ 1330 अरब रखण जी तजवीज़। MQM ॿीहर आदमशुमारी कराइण जो मुतालबो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान MQM वफ़्द खे ख़ातिरी कराई त ॿीहर आदमशुमारी जो वाइदो पूरो कयो वेंदो ऐं ईंदड़ बजट में आदमशुमारी लाइ फंड्स बि रखिया वेंदा। मुलाक़ात दौरान MQM वफ़्द कराची ऐं हैदराबाद में जाली डोमिसाइल जो मामिलो बि उथारियो ऐं चयो त शहरी इलाइक़नि जे माण्हुनि जो हक़ मारियो पियो वञे। वज़ीर आज़म पारां जाली डोमिसाइल ठाहींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी बि ख़ातिरी। मिनिस्टर फॉर पार्लियामेंट्री अफेयर आप अपोज कर रहे हैं? Okay, now I put the motion to the House. Those who are for the motion may say aye. Aye. Against may say no. Ayes have it, ayes have it. The motion is carried. सिंध असेंबली जे इजलास दौरान गोड़ ऑपोज़िशन मेंबर्स स्पीकर जी डाइस जो घेराव करे वरितो। कराची खे पाणी ॾियो जा नारा। ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त कराची जा माण्हू उञ मरी रहिया आहिनि। मोबाइल सां वीडियो भरण ते स्पीकर कावड़ जो इज़हार कंदे चयो त ऐवान में मोबाइल खणी अचण ते पाबंदी लॻाईंदुसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे PTI मेंबर खुरम शेज़मा चयो त पाणी जी चोरी ते वज़ीर अरबे रुपयनि जी करप्शन करे रहिया आहिनि। कराची में गवर्नर राज लॻायो वञे। सिंध में स्कूल कॾहिं खुलंदा अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो। सिंध असेंबली जे इजलास दौरान तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध में मैट्रिक जा इम्तिहान जुलाई महीने में थींदा। पेपर 3 कलाकनि बदिरां 2 कलाकनि जो हूंदो। इम्तिहाननि में 50% सवाल MCQs, 20% मुख़्तसिर ऐं 30% टिघा सवाल ॾिना वेंदा। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले सबबि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾेई भर्ती थियल 2000 डॉक्टर्स ऐं ॿियनि खातनि जे ऑफिसर्स जूं नौकरियूं ख़तमु। 2018 में कमीशन जो इम्तिहान पास करे भर्ती थियल 1783 डॉक्टर्स ऐं डॉक्टरियाणियूं नौकरी विञाए वेठा। चटाभेटी जे इम्तिहान में कामयाबी माणींदड़ जनरल कैडर जा 193 ऑफिसर्स बि मुतासिर। एक्साइज़ खाते जा 15, कोऑपरेटिव सोसाइटीज़ जा 9 ऐं 15 असिस्टेंट रजिस्ट्रार बि अदालती फ़ैसिले सबबि मुतासिरनि में शामिल। अदालती फ़ैसिले बाद कमीशन जे इख्तियारनि बाबति कानूनी मुंझारा पैदा थी विया। कानूनी माहिरनि जो चवणु आहे त फ़ैसिले में 1999 खां पोइ थियल भर्तियुनि जी कानूनी हैसियत वाज़े नाहे कई वई। सिंध सरकार अदालती फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पिटिशनर जो मुतालबो हिकिड़ो हो पर अदालत फ़ैसिलो ॿियो ॾिनो। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले में कानूनी घुरिजूं पूरियूं नाहिनि कयूं वयूं। भारतीय ॻुझी एजेंसी रॉ जी मदद करण जो इल्ज़ाम। CTD MQM अॻवान फारूक सत्तार खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ सुभाणे घुराए वरितो। CTD मूजिबि गिरफ़्तार 2 जवाबदारनि नईम ख़ान ऐं इमरान अहमद इंकशाफ़ कयो त फारूक सत्तार रॉ सां संदनि राब्तो करायो हो। तंहिं करे फारूक सत्तार खे सुभाणे सबूतनि सां गॾु घुरायो वियो आहे। फारूक सत्तार चयो आहे त नोटिस नाहे मिलियो। नोटिस मिलण बाद CTD आॾो पेश थियण बाबति फ़ैसिलो कंदुसि। SSPs रिश्वत ॾेई पोस्टिंग वठंदा आहिनि ऐं पोइ रुॻो वॾेरनि ऐं सियासतदाननि जी ख़ुशामद कंदा आहिनि। पुलिस ऑफिसर्स खे पंहिंजनि जवाननि जी जान जी परवाह नाहे त अवाम जो तहफ़ुज़ कीअं कंदा। सिंध हाई कोर्ट सखर में मुमताज़ छॾण क़तल केस में जस्टिस आफ्ताब गोरड़ जा रिमार्क्स। अदालत क़तल केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते पुलिस जी रिपोर्ट रद्द करे छॾी।
मुतासिर धुर जे वकील दलील ॾिना त कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि जो कब्ज़ो आहे। पुलिस धाड़ेलनि आरोप बेवस बणियल आहे। जस्टिस आफ्ताब गोरड रिमार्क्स ॾिना त SSPs रुगो पैसा कमाइण जे चकर में आहिनि। ही ऑफिसर सिपाहियुनि ऐं SHOs खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾे ॾींदा आहिनि। अदालत SSP घोटकी खे 14 जून ते तलब करे वरितो। कराची जे इलाइक़े लांडी में अफ़सोसनाक वाक़ियो। एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में हिकु कंपनी जी इमारत जे पहिरें फ्लोर जी छित रही पई। कुझु पोरियतनि जे दबियल हुजण जा इतला। पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं पहुची वियूं। मलबो हटाइण लाइ कोशिशूं जारी। कच्चे में माण्हुनि जी ठिकाणा हूंदा आहिनि जिन्हनि वटि इहे लोफर ॿाहिरां अचनि था। शिकारपुर खां 2 माण्हू आया जेके तव्हां ॿ माण्हू सिर्फ़ु शिकारपुर जा आहिनि। हुननि जो शिकारपुर डिस्ट्रिक्ट में क्रिमिनल रिकॉर्ड बि आहे, पर इहो जेको हिकिड़ो माण्हू असांजे पीरकोट जो आहे जेको हुननि खे ॿाहिरां वठी आयो आहे। असांखां SHA 5 लख घुरिया हुया। हू आया हुया पंहिंजे माइटनि जे चवां कोई बि क्रिमिनल रिकॉर्ड न आहे हुननि जो कंहिं बि थाणे ते पूरे सूबे में कई वञे। SP खां SHA खां को पुछण वारो न आहे। ग़रीब लाइ को कानून न आहे। असां चवां कूड़ो कूड़ो बिल्कुलु कूड़ो। जीअं पुलिस जी रिवायत रही आहे कूड़े मुक़ाबलनि जी, हीअ बि पुलिस रिवायत पंहिंजी बरक़रार रखंदी आई आहे। पुलिस साॻियो ई किरदारु अदा कयो आहे कूड़े मुक़ाबले। विहांव ते वञनि पिया दग ते मारे अथऊं न। हा पकिड़े मारिया अथऊं। बेॾोहा बेगुनाह असांजा कसम पुराण। बसि भाई वाट वेंदे दग वेंदे कंहिं दावत ॾेई मां। पीरकोट पुलिस ॾोहारी ॼाणाए फुल फ्राई कयल 9 देरोबासी 3 नौजवाननि ते 10 कलाकनि बाद केस दाख़िल करे छॾियो। 3 जवाबदारनि जे लाश वारसनि हवाले। पुलिस मथां रिश्वत न ॾियण तां नौजवाननि खे क़त्ल करण जा इल्ज़ाम। पुलिस FIR में वकार सोलंकी, अली ॾिनो अबड़ो ऐं धणी अबड़ो ख़िलाफ़ मुक़ाबले ऐं ड्यूटी अटका जा कलम शामिल कया। नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त 3 नौजवान पीरकोट भरिसां शादी तक़रीब में शिरकत लाइ आयल हुआ। पुलिस खेनि गिरफ़्तार करण बाद रिश्वत घुरी पैसा न ॾियण तां खेनि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। नोटिस वठी शिफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवार अहलकारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कराची में IG ऑफिस आॾो ख़ुदकुशी कंदड़ मीरपुर ख़ासि वासी सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो मामले जी जांच मुकमल। एडिशनल IG आरिफ हनीफ़ जी सरबराही में जुड़ियल कमेटी जांच रिपोर्ट जारी करे छॾी। DSP अयाज़, अकाउंटेंट गुलज़ार, हेड कांस्टेबल दरिया ख़ान ऐं रीडर इमरान खे मुअत्तल करण ऐं फौरी तौर उहिदनि तां हटाइण जी सिफ़ारिश। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सब इंस्पेक्टर जी ख़ुदकुशी वाक़े में ॼाणायल पुलिस अमलदार कंहिं हद ताईं ज़िम्मेवार आहिनि। जांच कमेटी तरफ़ां रोटेशन पॉलिसी में रद्दोबदल जी बि सिफ़ारिश। बाकरानी भरिसां नारी मोटरसाइकिल तां लाहे गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ सोनो जतोई जी सरकारी अस्पताल भरिसां वाक़ियो पेश आयो। मोटरसाइकिल सवार नारी खे क़त्ल करण बाद ॿार खणी फ़रार थी वियो। पुलिस नारी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे जांच शुरू करे छॾी। गुड्डू भरिसां गोरहारी नारी मुबैना तौर क़त्ल। पुलिस मुड़ुस समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। नारी शाहजहां टामरी जो लाश केतिरनि कलाकनि बाद कश्मीर मुंतक़िल कयो वियो। कंदकोट मां डॉक्टरियाणी घुराए पोस्टमार्टम करायो वियो। पंहिंजी घरवारी ॾिनो आहे और 72 माण्हुनि सां गॾिजी मूंखे मारे कुटे जी नवाब शहर में मुंहिंजी मुज़मल टाउन में जॻह आहे 540 फुट। उहा जेकी मूंखे लिखी ॾे मुंहिंजे नाले कर। पहिरियां उन खां पहिरियां अॻे साल मूंखे केस कयो हुई। मूंखे पंहिंजो घर ठाहिराए ॾिनो वञे जज वटि। मां हुनखे हिकु साल खां मञियो हो। हे कागज़ आहिनि अॻे साल में मूंखे केस कयो। मूंखे जी घर ठाहिराए ॾे। मूंखे पंहिंजो मां हुनखे पंहिंजो घर ठाहिराए ॾिनो। ज़ाल खां बचायो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, ज़ाल खां बचायो। ठारूशाह में घर लिखी न ॾियण तां ज़ाल जो मुबैना तौर मुड़ुस ते तशद्दुद। नौजवान मोहम्मद इब्राहिम सियाल एहतजाज कंदे ॾाहियो आहे त ज़ाल कुलसूम खे पहिरियां हिकु घर ठाहिराए ॾिनो, हाणे चवे थी त ॿियो घर बि लिखी ॾे। इनकार तां हुन 62 माण्हुनि सां गॾिजी तशद्दुद जो निशानो बणायो आहे। ज़ाल जे ज़ुल्मनि खां बचायो वञे। मियां साहब वेझो 26 इंसानी जानियूं गिड़काईंदड़ शर कहर तकरार जे निबेरे लाइ धुरियूं राज़ी। दरगाह बुढल फ़क़ीर जे सजादा नशी साईं सनावला मस्त मुक़ीम ऐं सरदार अख्तर ख़ान खुहारो जी अॻवानी में मेड़ मिंत काफ़िले ॿिन्ही धुरियुनि वटि पहुची ठाह जी अपील कई। झेड़ींदड़ धुरियुनि जे चङनि मुड़सनि शेरल कहर ऐं शेर शर लाइ ठाह लाइ रास्तो ॾेखारे छॾियो। जल्द जरगे जी तारीख़ ते थियण जा इम्कान। 27 साल अॻु शुरू थियल खूनी तकरार सबबि 26 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं।
पोलियो जी मीटिंग पई हले हलंदे मीटिंग में ही जेको आहे सो एग्रेसिव थियो ऐं गार गंद कई चई त छो न तव्हांजो मुखारो कजे न खपे हिकिड़ो पढ़ियल लिखियल कुर्सी ते ज़िम्मेदार माण्हू एॾा गुथा लफ़्ज़ कढे त हिकिड़े ॻोठ जे अनपढ़ जाहिल इंसान ऐं डीसी ऑफिसियल में कोई फ़र्क़ु कोन्हे जेको ज़िले हेड जी सीट ते वेठो आहे उनखे पहिरियां त ॻाल्हाइण जी तमीज़ सेखारी रही वञे। असांजे DHO जेका बात डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद खे इंतिहाई बदतमीज़ी वारा ऐं नादेबा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। आउं सम्झां थो त उनखे इन पोस्ट रहण जो कोई बि हक़ न आहे। DC जैकबाबाद पारां DHO डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद सां मुबैना तौर गारगंद ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टर्स ऐं अमले जा मुज़ाहिरा। जैकबाबाद, गढ़ी खैरो, मुबारकपुर, ठुल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अस्पतालनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो वियो। डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां DC जैकबाबाद अब्दुल हफ़ीज़ सियाल खे उहिदे तां हटाइण जो मुतालबो।